ख़बर है आदलपुर खां गुज़रियल ॾींहुं सोनी वालियूं लाहिण दौरान क़तल थियल पीर सनोरत जे वारसनि पारां अॼु ॿीहर हयल धरणो पुलिस पारां मोहलत घुरण ते ख़त्म कयो वियो। कलवड़ बिरादरी पारां मसमात अफरोज़ जो क़ौमी शराह ते लाश रखी धरणो हंयो वियो हो। वॾे अंग में औरतूं ऐं ॿार बि शामिल थिया। DSP घोटकी राणा नसरुल्लाह आदलपुर ऐं घोटकी जे SHO समेत धाणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन खां 3 ॾींहनि जी मोहलत घुरी वरिती, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आदलपुर खां माजिद कलवड़। जी माजिद, तफ़सील ॾिजो। जिते कलवड़ बिरादरी सां तालुक रखंदड़ अफरोज़ कलवड़ खे नामालूम जवाबदार पारां बेदर्दी सां क़त्ल करण बाद घोटा ॾींहुं क़त्ल करण बाद संदसि कन कपे करण मां सोनियूं वालियूं अटकल 4 जेके वालियूं उहे जेको आहे लाहे विया ऐं उन जा कन बि कपे विया। जंहिंखां पोइ आदलपुर जा जेके कलवड़ बिरादरी सां तालुक रखंदड़ माण्हू आहिनि उहे गुज़िरियल ॾींहुं आदलपुर खानपुर मां रोड जेको आहे बंदि करे छॾियो, जेको मुसलसल 5 कलाक बंदि हुयो ऐं आदलपुर SHO पारां उन्हनि खां जेको आहे 24 कलाकनि जी मोहलत वरिती। जेके मोहलत पूरो थियण बाद आदलपुर पुलिस जवाबदार गिरफ़्तार न थिया। जंहिंखां पोइ वारसनि पारां जेको आहे औरत जेका क़त्ल थियल मक़तूल आहे जो जेको आहे जनाज़े पढ़ण बाद साॻियो ई जेको लाश आहे आदलपुर खानपुर मार्ग रखियो। जंहिंखां पोइ आदलपुर खानपुर खां पोइ पैदल जेको लाश आहे उहो नेशनल हाईवे जेको आहे ॿई तरफ़ बंदि कयो वियो, जेको मुसलसल 2 कलाकनि खां जेको आहे रोड बंदि हुयो। जंहिंखां पोइ DSP घोटकी SHO सेक्शन घोटकी ऐं ASSO आदलपुर ऐं कुर्बान कलवड़ जेको आहे SHO आहे उहो पहुची मुज़ाहिरनि खे मिंट मेड़ कयूं ऐं जंहिंखां पोइ जेके थाणे में शरीक वारस हुआ गुलशन कलवड़, शानवाज़ कलवड़, UC चेयरमैन चकलाणी ज़हूर कलवड़ ऐं ॿियनि जेको आहे उन ते एतमाद कंदे 3 ॾींहनि जी उनखे मोहलत ॾिनी आहे। ऐं इहो बि चवणो हुयो त जेकॾहिं 3 ॾींहनि जे अंदरि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो वेंदो त हिकु दफ़ो ॿीहर नेशनल हाईवे खे बंदि कयो वेंदो ऐं इहो धरणो एसी ख़त्म न कयो वेंदो जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा। होॾो DSP घोटकी राणा नसरुल्लाह जो चवणो हुयो त इंशाअल्लाह असांजी कोशिशि आहे, असां हर तरफ़ सां जेको कोशिशि कयूं पिया त 3 ॾींहनि जे अंदरि जवाबदार गिरफ़्तार करे मसइलो केस दाख़िल कयो। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो गुज़िरियल ॾींहं खे अटकल जेको आहे 24 कलाक मथे अची हिन वक़्त ताईं मक़सूल जी FIR बि आदलपुर पुलिस दाख़िल न कई आहे ऐं हिन वक़्तु कुझु बि न कयो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ माजिद कलवड़।